अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल हई शाहोक जी ख़बर ॾींदा हलूं। जमियत उलमा इस्लाम सिंध जे क़ाइद राशिद महमूद सूमरो खैबर में इस्लामाबाद कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त सिंध सां मोहब्बत रखंदड़ मोहब्बत सिंध रैलीअ सां गॾु आहिनि। सिर तरीअ ते रखे सिंध धरतीअ जी हिफ़ाज़त कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जी सिंध दुश्मन मनसूबनि खे नथा मञूं। सिंध जे ॿेटनि ते सिंध वासियुनि जो बुनियादी क़ानूनी हक़ आहे। राशिद महमूद सूमरो चयो त इमरान न्याज़ीअ जी हुकूमत जे तॾावेड़ शुरू थियण वारी आहे। न्याज़ीअ जी हुकूमत अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब अवाम महांगाई सबबि सख़्तु परेशान आहिनि। फ्रांस जी बदमाशी पुठियां बैनुल अक़वामी साज़िशुनि ऐं क़ुवतुनि जो हथु आहे। राशिद महमूद सूमरो चयो त PDM जे तहरीक न्याज़ी हुकूमत जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी। उन मौक़े ते मौलाना अब्दुल मजीद कुरैशी, मौलाना मोहम्मद ईसा समूह, मौलाना ताज मोहम्मद नायूं, मौलाना अब्दुल क़दीर हक़ानी ऐं ॿियनि ख़िताब कयो।